आयो आयो आ रमज़ान रहमत जो बण जी सामान हिन महीने जो कदर कयो महबूब जी उम्मत खे एहसान हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी कल्बी गैरुल्लाह नूर मुहम्मद सल्लल्लाहु ला इलाहा इल्लल्लाह। सिर सजदे में यार रखे रोई रोई रब जे अॻियां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरो तो मिठड़े मालिक खां। सिर सजदे में यार रखी रोई रोई रब जे अॻियां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरो तो मिठड़े मालिक खां। आका जे सदके यारो राज़ी थींदो अर्श वारो थींदो असां ते रब मेहरबान इन महीने जो कदर कयो। आयो आयो आ रमज़ान रहमत जो बण जी सामान इन महीने जो कदर कयो महबूब जी उम्मत ते ऐसा। गुलशन सोनरो रोजा रखो नमाज पढ़ो तहज्जुद लई भी तैयार थियो। कुरान मिट जो लोलू ॾई मस्जिद दे सब यार हलो। रोजा रखो नमाज पढ़ो तहज्जुद लई भी तैयार थियो। कुरान मिट जो लोलू ॾई मस्जिद दे सब यार हलो। कदासी गरीबन जी खिदमत हासिल करणी आ रहमत मिलंदी मोमिन खे जन्नत राज़ी थी पवंदो रहमान। आयो आयो आ रमज़ान रहमत जो बण जी सामान इन महीने जो कदर कयो महबूब जी उम्मत ते एहसान हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी कल्बी गैरुल्लाह नूर मुहम्मद सल्लल्लाहु ला इलाहा इल्लल्लाह। वसी मसू मेरा रोई दुआ पंहिंजे रब दी हम्द सना रात्या ॾींहं ज़िक्र करे रहमत सां पंहिंजा झोल भरे। वसी मसू मेरा रोई दुआ पंहिंजे रब जी हम्द सना रात्या ॾींहं ज़िक्र करे रहमत सां पंहिंजा झोल भरे। जागी जागी घुरो रमज़ान पढ़े बियो तरावी ऐं कुरान ताज़ो करणो आ ईमान इन महीने जो कदर कयो। आयो आयो आ रमज़ान रहमत जो बण जी सामान इन महीने जो कदर कयो महबूब जी उम्मत ते ऐसा।